त अम्मा जा लफ़्ज़ धीअ कराची माण्हुनि जो झंग आहे तो अकेली औरत कीअं कमाईंदी बगड़न जड़े विच में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमेशा जी तव्हांजी ख़िदमत में अॼु भी नई कहानी खणी हाज़िर थियो आहियां। अॼु जी कहानी जो मौज़ू आहे रोज़गार। रोज़गार सीमा चांडिया जी लिखियल ही दिलकश कहानी तव्हां ॿुधी हिन मां ज़रूर सबक पिराईंदा। साईं मुंहिंजा अधी सीमा अॻिते लिखे थी, धीअ आऊं न हलंदसि कराची। कराची माण्हुनि जो झंग आहे, पाण ॿ अकेलियूं औरतूं कीअं हेॾे वॾे शहर में किथे रहंदियूंसीं, हली बगड़नि जे विच में। न अम्मा, न मूंखे भउ थिए थो, जेतिरी बि ज़िंदगी आहे हिते ई पई हूंदसि। पंहिंजे कखनि में मरी वयसि त 4 कुल्हा त मिलंदा, कराची में त केरु सुञाणे ई न। मरी धप करे वेंदसि, को दफ़नाईंदो बि न। अम्मा खे कराची हलण लाइ आमादा करणु मुश्किल हो, पर वञण बि ज़रूरी हो। अम्मा जी बीमारी पूरे जिस्म में पखिड़िजी वई। मूं अकेले लाइ अम्मा खे ॻोठ खां कराची बार बार इलाज लाइ खणी वञणु मुमकिन न हो। असांजी नंढपण अम्मा जी जवानीअ में ई बाबा दुनिया जे ऋण में रोले हलियो वियो हो। असांखे को भाउ बि न हो, फ़क़्ति 3 भेनरूं हुयूंसीं। 2 भेनरूं मूंखां नंढियूं हुयूं। असांखे अम्मा पोरिया करे पालियो हो, मूंखे तइलीम ॾियारी हुई। अम्मा जो मूं खां सवाइ केरु बि न हो। ॻोठ में जंहिंखे मदद लाइ हथ जोड़ींदी हुई सो असां भेनरुनि में अखियूं विझंदो हो, संग संगावती लाइ त को अम्मा बीमारी खां वधीक असां लाइ परेशान हुई। नथी चाहियां त असांजा संग ॻोठ जे बेरोज़गार नशायनि ऐं मवालियुनि खे ॾे। आऊं अम्मा जे इलाज लाइ परेशान हुयसि। ॻोठ जे आस पास नंढनि शहरनि में अम्मा जो इलाज किथे बि न हो, कराची खां सवाइ। छाती जे कैंसर में ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं ॻणे रही हुई। ज़िंदगी जा ॾींहं त ॾियण वारो ॻणे ॾेई मोकिलींदो आहे, पर जेतिरो जीअरो हुई इलाज सां कुझु आराम में मिलियसि थे। आऊं खेसि तड़पंदो नथी ॾिसी सघियसि। उन करे ई मूं फ़ैसिलो कयो हो अम्मा ऐं भेणनि खे वठी कराची हली वेंदसि। आऊं कंहिं फैक्ट्री में मुलाज़मत कंदसि, उते मसवाड़ ते नंढड़ो घर वठंदियूंसीं। अम्मा खे अस्पताल में दाख़िल कराईंदसि, भेनरुनि खे सुठे स्कूल में तइलीम पिराईंदियूं। पंहिंजे माउ भेनरुनि जो भर झलो थींदसि, न त अम्मा जे मरण खां पोइ ई ॻोठ जी ज़ाल त मुक़दर बणिजी वेंदसि। मवालियुनि, नशायनि, बेरोज़गार अणपढ़ियलनि जूं वनियूं बणिजी रहिजी वेंदियूंसीं। कराची में मुंहिंजी मास्तरियाणी जी हिकु दोस्त रहंदी हुई। उनखे चई नंढड़ो घर वरितमि। अम्मा जे ॻाहनि में वञी हिकु नथ बची हुई, जेका बाबा अम्मा खे मुंहुं ॾेखारण जे रस्म में ॾिनी हुई। अम्मा खे राज़ी करे मूं इहा नथ खपाई ऐं खेनि वठी कराची आयसि। अम्मा जो इलाज बि शुरू थी वियो हो। कराची जी जंहिं कॉलोनी में घर वरितोसीं, उतां खां काफ़ी छोकिरियूं औरतूं फैक्ट्री में कमु कंदियूं हुयूं। पाड़े में कुझु वाक़फ़ियत थी त खेनि रोज़गार ॾियण लाइ चयमि। हिराब वेझी कंहिं फैक्ट्री में कमु कंदी हुई। संदसि घर मुंहिंजे घर जे भर में हो। हुन मूंखे यकीन ॾियारियो हो त खेसि ज़रूरु फैक्ट्री में कमु वठी ॾींदी। उतां जे सुपरवाइज़र औरत नाज़िया सां ॻाल्हायोसि। बसि जीअं ई भर्तियूं शुरू थींदियूं पोइ मूंखे वठी वेंदी। मूंखे हिकु सुठो वॻो कपिड़नि जो वठी सिबराइण लाइ चयाईं। मूं इहो बि सिबराए छॾियो हो। अॻे हफ़्ते हिरा फैक्ट्री हलण लाइ चयो। मूं नवां कपिड़ा पाता। हिरा मूंखे हल्को मेकअप करायो। मेकअप दौरान खिली चयो आई, निभागी तूं मूंखां वधीक सुहिणी आई, मुंहिंजी रोज़ी ते लत न ॾिजांइ। मूं जवाब में चयोमांसि, रोज़गार सां थी लॻाई ऐं खपाई थी। फैक्ट्री जे गेट ते सवें छोकिरियूं छोकिरा इंतज़ार में बीठल हुआ। के माण्हू बिना कंहिं इजाज़त या बिना वारे अचण जे अंदरि वञी रहिया हुआ त के ईअं ई बीठल हुआ। असां थोरी देरि इंतज़ारु कयो त गार्ड अंदरि सॾियो। इंटरव्यू खां पहिरियां हिरा मैडम नाज़िया सां मिलायो। नाज़िया पंहिंजे लब लहजे अंदाज़ मां ॾाढी तेज़ तजुर्बेकार पकी औरत लॻी रही हुई। हुन पेरनि खां चोटीअ ताईं मूं ते गहरी नज़र विधी। पोइ मैनेजर खे फ़ोन कयो, नई छोकिरी अची वई आहे, अंदरि मोकिलियांसि थी। परियां खां मैनेजर जे जवाब खां पोइ नाज़िया वॾो टहक ॾेई चयो, मुंहिंजी ख़र्ची न विसारिजो। मैडम नाज़िया जे टहक मुंहिंजे दिलि में अणॼातल ख़ौफ़ पैदा करे छॾियो। असां मैडम नाज़िया जे ऑफिस खां थींदे मैनेजर असद जे ऑफिस वियासीं। मैनेजर असद कुर्सी खे टेक ॾियो पर सुकून सिगरेट छिके रहियो। असांखे ॾिसी सिधो थी वेठो। साम्हूं कुर्सी ते वेहण जो चयाईं।
हिरा खां मूं बाबति पुछंदो ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां मूं ॾांहुं ॾिसंदो रहियो। हिरा ॿुधायो, मुंहिंजो पीउ मरी वियो आहे, मूंखे को भाउ न आहे, मुंहिंजी माउ इस्पताल में इलाज हेठि आहे। मैनेजर मूंखे गेट पास ठाहे ॾियण सां गॾु 10,000 रोक ॾिना ऐं चयो हीअ रक़म कंपनी जी ज़रूरतमंद मुलाज़िमनि लाइ ज़कात मां आहे। अव्हांजी माउ जे इलाज लाइ नंढड़ी मदद आहे। सुभाणे खां अव्हां पंहिंजी नौकरी ते बाक़ाइदे अची सघो थियूं। ॿिए ॾींहं खां मूं नौकरी शुरू कई। फैक्ट्री जो माहौल ॿाहिरीं ॾेख या मुंहिंजी सोच खां घणो मुख़्तलिफ़ हो। कुझु ॾींहं में ई महसूसु करे वरितो हुयमि जेके औरतूं शिकिल सूरत शबी में कोजियूं हुयूं उन्हनि खे अलॻि पासे रखियो वेंदो हुयो। सुहिणियुनि नौजवान छोकिरियुनि खे अलॻि पासे रखियो वियो हो। असांजे डिपार्टमेंट जी इंचार्ज मैडम नाज़िया हुई। सुहिणियुनि जवान छोकिरियुनि जे डिपार्टमेंट जो इंचार्ज नाज़िया जीअं चालाक लॻंदियूं हुयूं। जेके छोकिरियूं कोजियूं या बा अख़लाक ॾिसबियूं हुयूं उन्हनि खे मर्द ऑफिसर सॼो ॾींहुं गारियूं ॾींदा ऐं घणो कमु वठंदा हुआ। मूंखे वधीक अहमियत ॾिनी वेंदी हुई, घटि कमु वरितो वेंदो हो ऐं बार बार मैनेजर असद जे ऑफिस ॾांहुं मोकिलियो वेंदो हो। हर बार मैनेजर वेहण चाह पीअण जो सलाह हणंदो हो, हर बार इनकार कंदी हुयसि। फैक्ट्री में कमु कंदे महीनो गुज़री वियो हो। मुंहिंजी तवक़ा खां मथे पघार ठही हुई। भेणूं स्कूल वञण लॻियूं हुयूं। अमां जे इलाज मां तकलीफ़ घटाणी हुई। सभिनि सुख जो साह खयो हो। भेनरूं बि ख़ुशि हुयूं। अमां दवाऊं ॾींदी हुई। ॿिए महीने मुलाज़िमनि जूं पघारूं मुकमल थियण खां पोइ हिरा खे मैनेजर असद पंहिंजे ऑफिस में घुरायो। हिरा ऑफिस मां ॿाहिरि निकिरंदे मूं ते विझ जा कड़की पई हुई। तूं कहिड़े क़िस्म जी छोकिरी आहीं? सभु प्लेट में मलियो अथई। नखरा पई करीं। हिते रोज़गार लाइ मैनेजर खे नाज़ नखरा ॾेखारे मोहण लाइ महिनत करणी पवंदी आहे। तोखे मैनेजर रोज़ गॾु चांहि पीअण लाइ सलाम थो करे, तूं नखरा थी करीं। नौकरी वेंदी हली त छा थींदो तुंहिंजे भेनरुनि ऐं बीमार माउ जो? तुंहिंजे नखरनि जे करे अॼु मूंखे तुंहिंजे मैनेजर खे टाइम ॾियणो पइजी वियो आहे। हिरा कावड़ मां ॻाल्हाईंदे छिड़बींदे मैनेजर जे पोयां हली वई। मैनेजर असद हिरा खे गाॾी में खणी फैक्ट्री खां ॿाहिरि हलियो वियो हो। उन ॾींहुं मुंहिंजे घर पहुचण खां पोइ काफ़ी वक़्तु इंतज़ारु कंदी रहियसि, पर हिरा राति जो देर ताईं घर न पहुती हुई। सुबुह नौकरी ते वञण लाइ खेसि वठणु वियसि त सुतल हुई। चयाईं मूं मैनेजर खे फ़ोन करे मोकल वठी छॾी आहे। मुंहिंजे बदन में काफ़ी सूरु आहे। अॼु आउं रेस्ट कंदसि। मूंखे हिरा जी हालत अजीब लॻी रही हुई। डिॼी बि वई हुयसि ऐं उदास बि हुयसि। हिरा मूंखे उदास ॾिसी मुंहिंजी परेशानी सम्झी वई हुई। हुन मूंखे ॿाहुनि खां वठी पंहिंजे ॿाहुनि में विहारे चयो, मूमल, जेकॾहिं तुंहिंजी दिलि फैक्ट्री जे माहौल खे नथी क़बूले त तूं नौकरी छॾणु चाहीं थी त भले छॾे ॾे। का ज़ोर ज़बरदस्ती नाहे, पर नौकरी छॾण खां पहिरीं पंहिंजे बीमार माउ ऐं मासूम भेनरुनि बाबति ज़रूरु सोचजांइ। तुंहिंजी माउ मौत ऐं ज़िंदगी जी जंग विड़ी रही आहे। उन खां पोइ तूं अकेली केसिताईं हिन समाज सां विढ़ंदी आहीं। हिते हर ॿिए माण्हूअ जी अखि मेरी आहे। ख़ूबसूरत औरत हिते कामयाबु औरत आहे। पंहिंजे भेनरुनि खे हिन समाज जे हिन गंद खां बचाए इज़त जी ज़िंदगी ॾियणु चाहीं थी त पाण खे क़ुर्बान करे छॾ। माउ भेनरुनि लाइ फैक्ट्री जे ख़ासि औरतुनि मां थी वञ। हिरा जे ॻाल्हियुनि मां सभु कुझु वाज़े थी वियो हो त हिते कमु कंदड़ औरतुनि जी इज़त छा में आहे ऐं ज़िलत छा में आहे। औरतुनि जे डिपार्टमेंट जे इंचार्ज नाज़िया ऐं उन जहिड़ियूं ॿियूं पकियूं पोड़ियूं मायूं सुहिणियुनि ऐं जवान छोकिरियुनि खे चूंडे भर्ती कंदियूं हुयूं। उन्हनि खे पैसे ऐं कम जे आसानी जे लालच ॾेई मैनेजरनि खे सिपलाए कंदियूं हुयूं। के मजबूर त के लालची छोकिरियूं मैनेजर ऑफिसर जे बिस्तरनि जी ज़ीनत बणिजी ख़ासि बणिजी वेंदियूं हुयूं। जेके इनकार कंदियूं हुयूं उन लाइ औरत तोड़े मर्द ऑफिसर जे गारियुनि जी बेइज़तियुनि जी ज़िलत रोज़ जो मामूल हुई। घणो कमु वरितो ऐं घटि मुआवज़ो ॾिनो वेंदो हो। इंचार्ज मर्द देर करण ते औरतुनि जे वॉशरूमनि ताईं पहुची वेंदा हुआ। दरवाज़नि खे लतूं हणंदा गारियूं ॾींदा हुआ। उन ॾींहुं सॼो ॾींहुं उदासी में गुज़रियो हो। मूंखे गुमसुम उदास ॾिसी हिकु इंचार्ज मर्द चयो, यहाँ काम की तनख्वाह लेती हो या कि जल्दी जल्दी काम करो। इंचार्ज ॾिनल ग़लीज़ गार जो ज़हर मुंहिंजे रगनि में तेज़ी सां दौड़णु लॻो। आउं मैनेजर असद जे ऑफिस में इंचार्ज जी शिकायत लॻाइण लाइ वयसि। मैनेजर पहिरियों ॾींहुं वांगुरु कुर्सी खे टेक ॾियो, पर सुकून वेठो सिगरेट छिके रहियो हो। मूंखे ऑफिस में ॾिसी कुर्सीअ ते वेहण जो चयो। मुंहिंजे वेहंदे ई पैसनि जी हिकु दस्ती खणी मुंहिंजे अॻियां मेज़ ते रखियाईं। तुंहिंजी माउ बीमार आहे, तोखे पैसनि जी ज़रूरत आहे। अॼु ॾींहुं बैदि तोखे हितां जो को बि इंचार्ज गार गंद न कंदो। तुंहिंजे घर खां फ़ोन आयो आहे
ॻाल्हाए वठ। मैनेजर नंबर लगाए फ़ोन ॾिनो। परियां खां मुंहिंजी भेण ॻाल्हाए रही हुई। ओछंगारूं ॾेई रोई रही हुई त अमां जी तबियत घणी ख़राब थी वई आहे। डॉक्टर तकड़े ऑपरेशन लाइ 1 लख रुपया घुरी रहियो आहे। मूं भेण खे तसली ॾिनी ऐं फ़ोन बंदि करे छॾियो। मुंहिंजे अखियुनि अॻियां 50,000 रुपया पिया हुआ ऐं अखियुनि में पोड़ी माउ जो तसवर, कननि में संस तकलीफ़ में कयल दाहूं गूंजी रहियूं हुयूं। मूं माइज़ तां 50,000 खयां पोते जे पलव में वेढ़िया। शाम चाह पीअण ॿाहिरि हलंदासीं। उतां खां पोइ बैक मां 50,000 ॿिया कढराए ॾींदोसीं। इहा रक़म तुंहिंजे पघार मां कोन कटींदासीं। इहे तोखे फैक्ट्री में रखियल फंड मां ॾिनी वई आहे, पर उन लाइ तोखे घटि में घटि 1 साल कमु करणो पवंदो। ऐं रक़म खणी मैनेजर असद जी ऑफिस मां ॿाहिरि निकिरी आयसि। सोचण सम्झण जी सलाहियत जवाबु ॾेई वई हुई। जेकॾहिं कुझु ॿुधण में आयो थे त अमां जा लफ़्ज़, धीअ कराची माण्हुनि जो झंग आहे, तूं अकेली औरत कीअं कमाईंदीअं बगड़नि जहिड़े विच में। अमां जा उहे लफ़्ज़ बि उन महिल खां कननि में गूंजण बंदि थी विया हुआ जॾहिं शाम नौकरी खां पोइ मैनेजर असद सां हिकु वॾे रेस्टोरेंट ते चांहि पीअण खां पोइ सदर में संस ज़ाती फ्लैट ते तरसी घर फ़ोन करे चयो हुयमि त मुंहिंजी नाइट ड्यूटी लॻी आहे, राति घर न ईंदसि। सुबुह मैनेजर असद मुंहिंजे पासे में पियल मुंहिंजे कपिड़नि ते 50,000 उछले चयो हो, हाणे इज़त सां नौकरी कंदीअ पई, न त हिते रोज़गार माना रोज़गार आहे, रोज़गार आहे।